अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल चाल है? ठीक आहियो दोस्तों? अॼु हिकु नए व्लॉग सां, हिकिड़े नए मौज़ूअ सां, हिकिड़ी नई शख़्सियत सां तव्हां सां गॾु मौजूदु आहियां। ऐं मूंसां गॾु जेको दोस्त मौजूदु आहे, कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे, साईं जन मंज़ूर कलोड़ो साहिबु। ऐं असांजी सिंधी अदब में तमामु घणो साईं जो कंट्रीब्यूशन आहे ऐं साईं जन पाण मीडिया सां उन्हनि जो तालुक़ बि आहे ऐं साईं जन शॉर्ट स्टोरी राइटर बि आहिनि ऐं साईं जन काफ़ी सुठी कहाणियूं बि लिखियूं आहिनि ऐं काफ़ी सुठो कमु कयो आहे सिंधी मीडिया जे हिन दौर में। सो साईं मंज़ूर कलोड़ो साहिबु, तव्हांखे असां वेलकम चऊं था पंहिंजे हिन सोजरो जे व्लॉग्स में। लख तोरा साईं कुर्ब, तव्हांजी वॾी महिरबानी। मां मंज़ूर अली कलोड़ो, मंज़ूर कलोड़ो अदब जे हवाले सां नालो रखां थो पियो। साईं जन त वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾी त मुंहिंजो वॾो कंट्रीब्यूशन न आहे, थोरो घणो। ऐं सिंध सलामत ॿिया जेके पेजिस आहिनि उन ते थोरो घणो लिखियो आहे ऐं पंहिंजी हुन तहत लिखंदो रहियो आहियां। ऐं ॿियो साईं जन जा कुर्ब जो अॼु असांखे मान सां वटि आया आहिनि हिते असांजे अंगण ते कई, ॾाढी ख़ुशी थी। साईं दोस्तों, तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त साईं जन मंज़ूर कलोड़ो साहिबु पाण साईं जन गुलशन हदीद में रहंदा आहिनि। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त मां लतीफ़ डुप्लेक्स में रहां पियो अॼुकल्ह, जेको कैंट जे साम्हूं ई आहे। त साईं जन मूंखे चयो त यार छो न किथे मिलिजे। मुंहिंजो हा ज़रूरु मिलूं था। जी साईं, मेन्यू जेको आहे तव्हां ॿुधायो, मेन्यू मां थो ॿुधायां। त राति असां जॾहिं पंहिंजे लाइव सोजरे पेज ते हुयासीं त ॾाढी मूंखे खिल बि आई ऐं ॾाढो मां इंजॉय बि कयो। मुंहिंजो ठीकु आहे। पोइ मूं चयो त भला हाणे किथे मिले, त पोइ साईं वरी सजेस्ट कयो त हिते जेका कोट आहे मलीर जी, उनजे साम्हूं अनवर बलोच हिकिड़ो पुराणो होटल आहे, ज़बरदस्त होटल आहे, तव्हांखे मां ॾेखारियां थो की उते अचो। मूं चयो त हाणे मेन्यू बि तव्हां चूज़ कयो आहे ऐं मेन्यू बि तव्हां चूज़ कयो आहे। बहरहाल ॾाढी ख़ुशी थी। अॼु असां उते वेठा आहियूं ऐं अञा असांजे हिकु ॿ दोस्त ॿिया अचण वारा आहिनि, जंहिंसां तव्हांजी कचहरी कराईंदासीं। तेसीं ताईं मां तव्हांखे हल्को थोरो घणो मां तव्हांखे हे ॾेखारियां। माहौल जेको आहे ॾिसो, ॾाढो ज़बरदस्त माहौल आहे मलीर जे हिन इलाइक़े में, कोर्ट जे साम्हूं। ऐं हेठि मथे आहे, पर असां हिते वेठा आहियूं। तो बहरहाल सही मंज़ूर साहिबु, तव्हांखे इहो कीअं फील थियो त भला हिते असां वधीक इंजॉय कंदासीं? असल में साईं तव्हां ॻाल्हि कई त यार, तव्हां रहो था गुलशन हदीद, त मुंहिंजो अचणु मुमकिन न आहे। बाक़ी शारा फैसल ते किथे रखो, त मां चयो ठीकु आहे, तव्हां शारा फैसल ते, त पोइ वेन्यू तव्हां सिलेक्ट कयो, मेन्यू मां थो कयां। पर तव्हां वेन्यू जे हिसाब सां चयो त यार अहिड़ी कहिड़ी जॻह ॾिसे, त पोइ मूं वरी सजेस्ट कयो तव्हां इहो ई वरी वधायो यार, त वेन्यू त पोइ तुंहिंजो थी वियो। पोइ तव्हां लोकेशन जेका ॾसी उन हिसाब सां मां चयो इहो बहितरु लोकेशन आहे, बहितरु जॻह, पुरसुकून माहौल आहे, खाधो पीतो सुठो सादो आहे। त उन करे पोइ मूं इहा तजवीज़ कई, छो जो हीउ पुराणो होटल आहे, हिते काफ़ी अर्से खां ईंदड़ न आहियूं, त तव्हां ई चयो त हिते अचो त। अच्छा, जेको लिटरेचर में तव्हांजो जेको कंट्रीब्यूशन आहे उहो कहिड़ो आहे ऐं तव्हां हींअर ताईं छा छा लिखियो आहे, थोरो मुख़्तसिरनि ॿुधायो त जीअं असां पब्लिक खे बि चऊं त उहो पंहिंजे यूट्यूब ते ॾिसनि या का अहिड़ी वेबसाइट जेका हुजे जितां तव्हांजी उहा शइ उहो ॾिसनि, त उहो वधीक सुठो लॻे। मुंहिंजो वॾो ब्रदर आहे नसरुल अब्बासी, जेको हिन महिल XPCS ऑफिसर आहे। उहो किताबनि जो ॾाढो शौक़ीन हूंदो। उन लाइब्रेरी जोड़ी हुई पंहिंजे ॻोठ में। उन लाइब्रेरी में नंढा नंढा किताब हुआ, असां पढ़ण लाइ उहो पढ़ंदा हुआसीं। उहो पढ़ण खां पोइ काफ़ी शौक़ु जाॻियो। पोइ हथ सां लिखणु करणु, डायरी, दोस्तनि अवाम सां अख़बारुनि में आर्टिकल। कंप्यूटर जो ॼण दौरु आयो त कंप्यूटर जा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में पोइ कंदे कंदे दोस्तनि सां काफ़ी अहिड़ा दोस्त आया जेके असां मिली विया सिंध सलामत। उन्हनि असांखे सपोर्ट, उन में पोइ मूं लिखणु शुरू कयो। पोइ काफ़ी उन्हनि में जेको सो आर्टिकल, मज़मून, शॉर्ट स्टोरीज़ ऐं कुझु अहिड़ा किताब हुआ जिन खे असांखे तर्जुमो कन्वर्ट करिणो हो ॿियनि किताबनि खां। ॿियनि किताबनि में उन्हनि में पोइ असां हेल्प कई दोस्तनि जी। पोइ मुंहिंजो पंहिंजो ब्लॉग बि आहे, kinjarblog.spot जे नाले सां। ऐं साईं सिंध सलामत ते तव्हां वेंदो त मुंहिंजो मंज़ूर कलोड़ो सर्च कंदो त बि मुंहिंजा काफ़ी आर्टिकल, काफ़ी मज़मून इस्लाम ते, ॿियनि मौज़ूअनि ते मौजूदु आहिनि तव्हां वटि। ईअं ई सिलसिलो जुड़ी पियो। ऐं हिन महिल कंप्यूटर जे हवाले सां मां पाण लिखी बि सघंदो आहियां ऐं हुते जेको सो पंहिंजी कंट्रीब्यूशन ॾींदो बि आहियां। दोस्तो, मंज़ूर कलोड़ो साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं जन तमामु घणा क्रिएटिव पर्सनालिटी आहिनि ऐं
साईं को मौक़ो अहिड़ो हथ मां वञणु न ॾींदा आहिनि जितां का क्रिएशन निकिरे, जिते का अहिड़ी शइ निकिरे जेका आम पब्लिक लाइ बि हुजे ऐं हिकिड़ी आम असांजी सोसाइटी लाइ बि हुजे। सो साईं जन जो कंट्रीब्यूशन तमामु घणो आहे ऐं असां हिन मानी जो ऑडर कोन ॾिनो आहे, मेन्यू साईं जे ज़हन में हूंदो। पोइ बहरहाल हिकु ॿ दोस्त आहे उहे अचनि त पोइ वरी उन्हनि सां बि जॉइन कयूं, त पोइ वरी उन्हनि सां बि ॻाल्हियूं कंदासीं, मंज़ूर कलोड़ो साहब जे बारे में उन्हनि खां पुछंदासीं। ऐं इवन मां पाण असलम भुट्टो जेको तव्हांजे नज़र में मां कुझु बि हुजां, एक्टर हुजां, राइटर हुजां, डायरेक्टर हुजां, पर जेको कुझु बि आहियां तव्हांजे साम्हूं आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त का सुठी शइ, का सुठी ॻाल्हि, को सुठो मौज़ू, को सुठो कॉन्टेंट खणी अचां त तव्हां सां कचहरी कयां। वधीक दोस्त अचनि त पोइ दोस्तो उहे दोस्त हींअर अची चुका आहिनि जिन जो ज़िक्र तव्हां सां असां थोरी देरि अॻु में कयो हुयोसीं। सो इन विच में असां स्क्रीन इन लाइ ऑफ रखी हुईसीं त वरी असांजी पंहिंजी ज़ाती ॻाल्हियूं, मंज़ूर कलोड़ो साहिबु असांजो प्री प्यारो, उन सां वॾी कचहरी हले पई। सो इन जे दौरान असां मानी जो ऑडर बि ॾिनो आहे, जेका मानी हाणे तक़रीबन लॻण वारी आहे, बल्कि तक़रीबन जहिड़ो की मानी अची वई आहे। असांजो दोस्त साईं साहिल अब्बासी साहिबु, साईं साहिल अब्बासी साहिबु तव्हांखे असां पंहिंजे हिन प्रोग्राम मंच ते, जेको ही मंच आहे यानी हिन अनवर बलोच होटल जो, तव्हांखे वेलकम चवंदा। महिरबानी महिरबानी, थैंक यू सर, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ऐं तव्हांजा थोराता आहियूं ऐं तव्हांजो मतिलबु इहो त तव्हांखे नंढे लाइ ॾिसंदा रहंदासीं टीवी ते, हाणे माशाल्लाह साम्हूं था ॾिसूं त वॾी ॻाल्हि, सुठी ॻाल्हि आहे, महिरबानी। अचे में मुंहिंजो को बि थोरो न आहे, थोरो जेको आहे थोरो मंज़ूर जो आहे, जेको आहे वेन्यू ऐं मेन्यू जेको आहे ॿिन्ही जो ज़िमो कयो। हाणे इहो मूंखे मिली वियो आहे मौज़ू वेन्यू ऐं मेन्यू, इहो मां इन ते हिकिड़ो स्क्रिप्ट ज़रूरु लिखंदुसि। सो ॿियो असांजो दोस्त आहे उनखे असां वेलकम चऊं था। साईं अब्बासी साहिबु, छा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? सभु ख़ैरु आहे? अब्बासी साहिबु थोरो जेको ज़ोर सां ॻाल्हाइजो। साईं अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशि आहियो? केर लॻो पियो आहे? अलाह पाक जो करम आहे। अब्बासी साहिबु हे जेको आहे अॼु मंज़ूर कलोड़ो साहिबु असांखे हिते गॾु कयो आहे पंहिंजे हिन ख़ूबसूरत माहौल में, ऐं जिते हिकिड़ी ख़ूबसूरत मानी बि साईं अरेंज कई आहे। ऐं साईं जो चवणो हुयो त वेन्यू ऐं मेन्यू इहो मुंहिंजो हूंदो। हा हा, तव्हां छा था चओ साईं? सर मां इहो त चवां, तव्हांजी जेका बि संगत आहे, जेके बि दोस्त आहिनि, उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां दावत आहे। पोइ जॾहिं बि टाइम कढो, तव्हांजो जेको बि हिन में सोशल मीडिया ते जेके बि दोस्त आहिनि, मुंहिंजे तरफ़ां दावत अथव। सैटरडे संडे जॾहिं बि चओ मां हाज़िर आहियां। ऐं सुठी बणाए इन में बणाई आहे, महिरबानी मदद थी वेंदी त नंढे लाइ जेके बि तव्हांजा दोस्त आहिनि उहे ॾिसंदा रहंदासीं टीवी ते, हाणे उन्हनि खे साम्हूं ॾिसंदासीं। साहिल अब्बासी जेको चयो त तव्हांजी महिरबानी थींदी मूं वटि अचो। ऐं साहिल अब्बासी अहिड़ो माण्हू आहे जेको वेन्यू बि पाण सिलेक्ट कंदो आहे, मेन्यू पाण सिलेक्ट कंदो आहे, ऐं पिक एंड ड्रॉप बि ॾींदो आहे। न इनशाला मां आहियां, असद कुरैशी आहे, ऐं हिकु ॿियो आर्टिस्ट आहे, मुमकिन आहे का फीमेल आर्टिस्ट बि हुजे। ऐं असां मंज़ूर ऐं इहे सभु जेके आहिनि से तव्हां वटि इनशाला, जेकॾहिं तव्हां वटि नेक्स्ट सैटरडे जो टाइम हूंदो त तव्हां वटि हलाईंदासीं, या संडे जो टाइम जेको तव्हांखे सूट लॻंदो, त मां पंहिंजनि उन्हनि दोस्तनि खे जिन जी रिकॉर्डिंग जेके बि आहिनि उनमें इहो हूंदो त तव्हांजो कोई फेवरेट जॻह हुजे, उन ते असां माना असांखे न आहे, वेन्यू बि तव्हांजी तरफ़ां हूंदो, मेन्यू बि तव्हांजी तरफ़ां हूंदो। अच्छा, इहो वेन्यू ऐं मेन्यू जेको आहे इहो ॾाढो गौरव आहे। इहो तव्हांजे तरफ़ां जो मक़सदु हुन जो इहो त तव्हां सिलेक्ट तव्हां कयो, ओके, असां हुते अची वेंदासीं इनशाला, असां वेलकम तव्हांखे असां ई कंदासीं। ओके ओके, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे दोस्तो। असां जेका मानी अची वई आहे, ऐं चवंदा आहिनि वॾा त मानी खे वेट न करायो, सो असां मानी खे वेट नथा करायूं, तव्हांखे मां मानी जो दीदा। ऐं अञा फिश न आई आहे, हीउ मटन आहे ऐं ॾाढो सुठो ठाहियो अथसि। अञा फिश अचणी आहे, फिश अचे मानी खाऊं, बल्कि फिश बि अची वई। वाह 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 साईं वाह। हे ॾिसो, हे अनवर बलोच होटल आहे मलीर कोट जे साम्हूं, हे ज़बरदस्त आहे साईं। ही डिशिस जेके तव्हां ॾिठियूं, तव्हांखे कीअं लॻो? न ज़बरदस्त, माशाल्लाह। अनवर बलोच जो नालो ॿुधो आहे,
अॼु ट्राई कयूं था त माना हिन जी स्पेशल चिकन जी आहे ऐं साया भाई साहब तव्हांखे कीअं लॻो? बिल्कुलु माशाल्लाह बहितरीनु आहे। परियां बि असां आयल आहियूं हिते। वाह वाह, माशाल्लाह सुठी हिननि जो माना खाधा। ओके। आख़िरी तव्हांजो वठो व्यू। मानी अची वई आहे, मानी सां भरपूर इंसाफ़ तव्हांखे बि करिणो आहे, असांखे बि करिणो आहे। ओके ओके दोस्तो, मानी खाऊं था छो त मानी खे वेट न आहे कराइणो, बाक़ी पोइ इंशाल्लाह वरी न स्पून वॾो हूंदो न।